सॼी सूरत हाल में पीपल्स पार्टी जो किरदारु कीअं था ॾिसो? माज़ी में त जीअं असां बार बार हवाला ॾींदा आहियूं आगाज़ हुकूक बलोचिस्तान या जेके ज़रदारी साहब क़दम खयां उनजा मुस्बत हिकिड़ा नतीजा बि साम्हूं आया। पीपल्स पार्टी जी कंडीशन किथे था ॾिसो ऐं वाक़ई उहे केतिरा बाख़्तियार आहिनि इन मामले में ऐं छा हू जेकॾहिं चाहिनि त को रोल प्ले करे सघनि था? जेकॾहिं आऊं इन ई सवाल खे मौलाना फज़लुर रहमान जी तकरीर सां थोरो मिक्स करियां थो, जी मूंखे इजाज़त हुजे, छाकाणि जी जो मौलाना साहब जेका अॼु पार्लियामेंट में तकरीर कई आहे, मूं सॼी तकरीर ॿुधी आहे, हुन ॿ टे शयूं घुरियूं आहिनि। हुन ॿ टे शयूं घुरियूं आहिनि ऐं उहा इन्हनि इन हुकूमत ऐं हुकुमराननि जे लाइ घुरियूं आहिनि। उन्हनि पीपल्स पार्टी नवाज़ जी तरफ़ फ़हरिस्त आहिनि सही त भई तव्हां जेको सो सियासतदाननि खे आज़ादु करियो। बाख़्तियार कयो। तव्हां बलूचिस्तान जो इशू जेको सो आहे उहो पार्लियामेंट जे ज़रिए हल करियो। बिल्कुलु असुल ॻाल्हि इहा आहे त मौलाना साहब हिन पार्लियामेंट खे बकुल हुनजे त पोइ अची खणे 45 फारम जा जूं या 47 फारम जा, पर इन खे तस्लीम मौलाना साहब बि करे पियो ऐं मौलाना साहब ॿियनि खे बि चवे पियो, एस्टेब्लिशमेंट खे बि चवे थो तव्हांखे इन खे ई तस्लीम करणो पवंदो ऐं रुॻो पंहिंजे मफ़ादनि जे लाइ न। हुन इहो उन्हनि खे रोकियो आहे, वाज़े कयो आहे त रुॻो जेको सो पंहिंजे मफ़ादनि जे लाइ हिन इदारे खे इस्तेमालु न करे। उन सां गॾु उन्हनि सियासतदाननि खे बि इहा हिकिड़ी तंबीह कई आहे त भई तव्हां जेके शइ उहो ख़ुदि मुख़्तियार थियो। त मसइलो आहे त सियासत ई जॾहिं यरगमाल थी वञे, हेॾी सॼी बदकिस्मती इहा सियासतदाननि खे असीं अशराफिया जो ऐं मफ़ाद जी सियासत जो ऐं मफ़ाद जी हुकूमत जो नालो छा लाइ था ॾियूं? उहो उन जे करे जो हू असुल में जेको पंहिंजो जेको अवाम जो राइट आहे उहो अवाम खे ॾियारण में नाकाम विया आहिनि। अवाम हुननि खे चूंडे थी बहितरीन फलाई रियासत, बहितरीन जमहूरियत ऐं पंहिंजे इज़हार खां वठी इज़हार जी आज़ादी खां वठी बुनियादी हक़नि जी आज़ादी ऐं बुनियादी हक़ ॾियारण ताईं। हिते बुनियादी हक़ त परे जी ॻाल्हि आहे, जेके इंसानी आम रोज़मरे जा जेके हक़ आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांखे रोडनि ते बीहणो थो पवे। सवाल मुंहिंजो मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी हुजे या XYZ का पार्टी हुजे, यानी वफ़ाक़ जी पार्टी हुजे या सूबे में वेहंदड़ पार्टी हुजे, उन्हनि खे जेका पाण कल ॻाल्हि कई त बाबा उन हिकिड़ी लाइन कढी ॾिनी वई आहे त हीअ लाइन तव्हां क्रॉस न आहे करणी। हक़ हुकुमरानी, मालिकनि जी वसीलनि जी जेको सो मिल्कियत जो हक़, बुनियादी हक़ बलूचिस्तान जे हवाले सां ॿियनि सां बि सभु नंढनि सही सभिनी समूरनि सूबनि सां इहा ई सूरत आहे। बलूचिस्तान जे हवाले सां तव्हांखे हीअ लाइन टिप्पणी न आहे ऐं सियासतदाननि जी जेका असांजी बदकिस्मती आहे त सियासतदाननि जेको सो उहा लाइन जेका असां उनखे तस्लीम बि कयो आहे ऐं उहा परे पासे जेको सो वञण जे लाइ तयारु न आहिनि। छाकाणि जो 2008 में जेका सूरत हाल हुई उहा सूरत हाल अहिड़ी हुई जो बिल्कुलु उन खां अॻु में कमेटियूं ठही चुकियूं हुयूं, उन्हनि कमेटियुनि जी कुझु वर्किंग हुई, पॉलिटिकल गवर्नमेंट अची वई त उन्हनि पंहिंजूं जेको सो मुतालबा उन्हनि रखिया, उन थोरो घणो कमु थियो बि ऐं कुझु जेके अहिड़ा क़दम खयां विया जंहिंमें बलूचिस्तान वारनि जेके जबलनि ते वेठल आहिनि उन खां विच अरसो जेको सो आहे उन्हनि कंहिं बि क़िस्म जी हथ चुरांद न कई ऐं हुकूमत जे लाइ मसइला पैदा न कया। बिल्कुलु त रियासत जेकॾहिं चाहे ऐं हिननि जेके ही पार्लियामेंट जे ज़रिए ही मसइलो डिफ्यूज़ त घटि में घटि थी सघे थो न, हल बि थी सघे थो, उन लाइ वॾे पैमाने ते क़दम खणणा पवंदा, पर डिफ्यूज़ थी सघे थो। पर शर्त आहे त इन पार्लियामेंट खे जेको सो आहे उहो अहिड़े नमूने न हलायो वञे जहिड़े नमूने 2018 में बि हलायो वियो। त उन हिन पार्लियामेंट में पोइ को बि फ़र्क़ु न आहे रहियो। ठीकु पोइ त हिकिड़ा हू हलाईंदड़ चइनि पिया आहिनि न पार्लियामेंट जा मेंबर ऐं उन्हनि जा इख़्तियार, उन्हनि में को फ़र्क़ु न आयो। त आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी समेत समूरियूं पार्टियूं जेके थियनि उहे बेवस। सही।